जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 22। हिन अध्याय खां पहले मां 21 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 21 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 22 राधिका पूतनीअ जी कथा। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। राजा पृथु महर्षि नारद खां पुछण लॻो त हे स्वामी, कृपा करे ॿुधायो त वृख बान जी कन्या राधिका भगवान श्री कृष्ण चंद आनंद कंद खे कहिड़े सबब करे प्यारी हुई ऐं कारकत में राधिका छाजे करे पूजनीय थी। कृपा करे इहा कथा ॿुधाए कृतार्थ कयो। महर्षि नारद चवण लॻो त हे राजन, प्राचीन समय में हिरख सोन राजा पांचाल देश में तमामु घणो ख़र्च करे हिकिड़ो महाशोभनीक ठाकुर द्वारो ठहिरायो। उते मां पंहिंजनि हथनि सां विष्णु भॻवान जी मूर्ति वञी स्थापन कई। उहा मूर्ति अहिड़ी त शोभनीक हुई जा किरोड़नि कामदेवनि खे बि लॼी करण लाइक़ु हुई। इन्हीअ मंदर में भगवान जी पूॼा ऐं गाना बजाना थियण लॻा। हिकिड़ी महाशोभनीक स्त्री प्रेम में गदगद थी इन्हीअ मूर्तिअ जे अॻियां अची नचंदी हुई। हुन जो नाच माण्हुनि खे अहिड़ो त वणंदो हो जो सॼे शहर जी ख़ल्क हुन जो नाच ॾिसण लाइ मंदर में अची पलटबी हुई। हिकिड़े ॾींहुं कारकत महीने जी प्रबोधनी एकादशी हुई। हीअ बि 16 सिंगार करे भगवान जी मूर्ति अॻियां अची नचण लॻी। प्रेम में अहिड़ी त मोह थी वई जो वीचार करण लॻी त श्याम सुंदर मुंहिंजे गले में हथ विझी कॾहिं अची मूंसां गॾिजी नचंदो। दिलि में इहा भावना करे सॼी राति जागरतो कयई। जागृते जे पुण्य विष्णु भॻवान खे अर्पण कयई। इन्हीअ कामना कंदे कंदे नेठ हिकिड़े ॾींहुं प्राण त्यागयई। स्वर्ग लोक में वञी अप्सरा थी। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े जवाहिर में पंहिंजो मन मोहींदड़ सुंदर स्वरूप ॾिसी ख़्यालु कयई त मुंहिंजो हीउ रूप कंहिं मामूली माण्हूअ जे लाइक़ु न आहे। मां जंहिंसां अॻिले जनम में नींहुं लड़ायो आहे, नींहुं घड़ायो आहे, उन्हीअ जे ई लाइक़ु आहियां। तंहिं करे मां ॿियो को बि पति न कंदसि। दिलि में इहो वीचार करे उहा चंद्र कीर्ति अप्सरा भॻवान जो ध्यानु धारींदी रही। हुन जी दुखी हालत ॾिसी पृथ्वी पीड़ित थी ऐं जल्द ई भॻवान श्री कृष्ण चंद आनंद कंद जो अवतार प्रगट थियो। ब्रह्मा चंद्र कीर्तिअ खे वरदान ॾियो त तो जो ब्रह्मचर्य विर्त धारे हमेशह मन में भगवान जो सिमरन पए कयो आहे। तंहिं करे ॿियनि ब्रज बालाउनि खां भगवान जी तो में सभिनी खां वधीक प्रीति थींदी ऐं भगवान तोसां गॾिजी नचंदो। इहो तुंहिंजे मन जो मनोरथ सिद्ध थींदो। नेठ थियो बि ईअं। वृखनाथ नाले गोप जो ब्रज में रहंदो हो चंद्र कीर्ति तंहिंजी कन्या राधिका अची थी। एकादशी विर्त जे जागृते करण जे पुण्य जे प्रताप सां भगवान प्रसन्न थी ब्रह्मा जे वचननि खे सचो करण लाइ वृंदावन में अची राधिका ऐं ॿियनि गोपियुनि सां रास रचाई। राधिका खे पंहिंजे गले जो हार बणाए हुन सां गॾिजी नाच करण लॻो ऐं हिकु दफ़े प्रेम में गदगद थी भॻवान राधिका खे चयो, राधा तूं वॾभागिनी, कोन तपस्या कीन, 3 लोक 14 भवन, पति तेरो आधीन। हे प्यारी राधिका, तो अहिड़ी कहिड़ी तपस्या कई आहे जो 3 लोकनि ऐं 14 भवननि जो पति तुंहिंजे अधीन थियो आहे। भगवान न माया जो बुखियो आहे, न माल जो बुखियो आहे, हू त फ़क़ति प्रेम जो बुखियो आहे। जीअं राधा प्रेम करे भगवान खे पंहिंजो करे वरितो, तीअं संसारी मानुषनि खे बि घुर्जे त प्रेम सां भगवान खे पंहिंजो कनि। प्रेम करे ई राधा श्याम सुंदर खे वधीक प्यारी आहे।
तंहिं करे कारकत जे महापौतर महीने में खूब विर्त रखी दान पुण्य कजनि, ठाकुर जीअ जो पूजन कजे त परमात्मा प्रसन्न थी मन जा सभई मनोरथ पूरा कंदो। पद्म पुराण मां कारकत महात्म राधिका पूजनीय जे कथा जो 22 अध्याय संपूर्ण थियो। सभई चयो लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का, स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी, स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी, स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता, स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलो दया में, किस विध मिलो दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे, स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे, स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।